मुझे ला शाहिद काफिया। केर तो चवे अल्लाह तो चवे महबूब के कुल ओ मुझा महबूब लबड़ा खोले चो बिल्ला कफा बिल्लाहि शहीदा बैनी व बैनकुम तव्हांजे ऐं मुझे विच में मुझो रब्बे ज़ुल जलाल मुझे सच्चाई जेला गवाह काफिया। गाल के खत्म थियण घुर्जे। हाँ सईद नूर मोहम्मद शाह अल्लाह जी गवाही अचे वई गाल के खत्म थियण घुर्जे। हाँ मगर राज खत्म न थियो इश्क जो राज अगते शुरू थियो। थोड़ी रुगी हिंट्स ॾेई थो वञा लिंक ॾेई थो वञा खोलींदासीं जॾहिं ख़ुदा घुरियो। अल्लाह काफिया तव्हां ऐं मुंहिंजे दरमियान में गवाहीअ जे लाइ अॻियां आयो व मना ऐं वमना ए सादरा सादरा भी सिखो। मुझो अंदाज एड़ो सादड़ो आ जो सादड़ो मानू भी सिखी वने। वमना आई मन इंदहू इल्मुल किताब अल्लाह जी गवाही महबूब चौथ तव्हां ऐं मुझे दरमियान में मुझे अल्लाह जी गवाही काफिया आई बुधाए रहियो आ त का बि गवाही रब बुधाए रहियो आ। मन इंदहू इल्मुल किताब आई बियो उन जी गवाही आ जंहिं वटि रब इल्म जो किताब अता करे छॾियो आ। हाणे किताब जो इल्म कंहिं वटा ॻाल्हाईंदड़ क़ुरान केरा इहो कंहिं ॿिए दफ़े ॻाल्हाईंदासीं। हिन दफ़े मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ज़िक्र हुसैन ते अचां। मुंहिंजो महबूब अलीउल मुर्तज़ा छा नालो वरतुम अलीउल मुर्तज़ा शेरे खुदा करमुल्लाह वजहुल करीम। हाणे कुरान जूं आयतूं पढ़ियम ॿुधायम। हाणे तव्हांजे तबियत जे मुताबिक़ ॻाल्हि थो कयां। सोना अलीउल मुर्तज़ा शेरे खुदा पंहिंजे घरड़े में आया काॾे विया ॻाल्हायो पंहिंजे घरड़े में आया। ॾिठो त सुणो हसन मौजूद नाहे। ॾिठो त सुणी अम्मा फातिमा ज़हरा तुंहिंजी मुंहिंजी अम्मा मौजूद नाहे। पानी फिज़ा भी मौजूद नाहे। हिकिड़ो दिलबर हुसैन जेको घर में मौजूद आ। मुंहिंजे अलीउल मुर्तज़ा शेरे खुदा पंहिंजे बचड़े इमाम अली मक़ाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम के पंहिंजे छातीअ सां लाथो आ। लबड़न के चुमियूं ॾिनियूं गलड़न के चुमियूं ॾेई करे शेरे खुदा तो चवे बच्चा हुसैन जी मुझा बाबा अली बच्चा हुसैन जी मुझा दिल पर बाबा अजमा अली जी दिल थी चवे तुझी माँ काॾे वैया नाना जे घर। फिजा काॾे वैया नाना जे घर। हसन काॾे वयो आ नाना जे घर। सोने अलीअ कुंडड़ी सिंधीअ में कुंडड़ी वराई दर जी इमाम हुसैन तो चवे बाबा कॾहिं बि कुंडड़ी कान ॾिनव अॼु कुंडड़ी था ॾियो ॻाल्हि छा आहे। शेरे खुदा फरमायो बच्चा अॼु दिल थी चवे तूं भी वेहो मां भी वेहा हिकिड़ो मुक़ाबिलो था कयूं। इमाम हुसैन निहारे चवे तो बाबा वो बचड़ो केर हूंदो आ जो अबे सां मुक़ाबिलो करे। शेरे खुदा मुर्गी तो चवे बच्चा मुक़ाबिलन जा क़िस्म हूंदा आहिनि। अॼु फ़ख्र जो मुक़ाबिलो था कयूं तोखे जनते फ़ख्रा अॼु तूं उहे बयान कर मूंखे जनते फ़ख्रा मां पंहिंजो फ़ख्र बयान कयां। सादन लफ़्ज़न में अॼु तूं पंहिंजो फ़ख्र ॿुधा मां पंहिंजो फ़ख्र ॿुधायां। सुनो हुसैन मुर्गी तो चवे मुंहिंजा दिल पर बाबा अगर तव्हां जी इहा राय त पोइ मां बचड़ो हुसैन हाज़िर हां। सुनो अलीउल मुर्तज़ा शेरे खुदा सादन लफ्ज़न में सुनो अलीउल मुर्तज़ा शेरे खुदा
पाण कुर्सीअ ते वेठा उन वक्त हुई या न हुई खट हुई कुछ भी अॼु जे लिहाज़ खां कुर्सीअ ते वेठा बचड़े खे फरमायूं बच्चा जेको सवाल कंदो आ ओहो हेठि बीहंदो आ जेको जवाब ॾींदो आ ओहो कुर्सीअ ते वेहंदो आ जे पहिरीं तू सवाल करी त कुर्सीअ ते मां वेहां जे पहिरीं मां सवाल कयां त कुर्सीअ ते तू वेह दिलबर हुसैन चवे थो बाबा मां सवाली थो बणिजां तव्हां कुर्सीअ ते वेहो ऐं मूंखे जवाब ॾियो हज़रत अली उल मुर्तज़ा सुहिणो कुर्सीअ ते वेठो आहे सुहिणो हुसैन सवाल करण लाइ बीठो आहे अंदाज़ो लॻाए त मंज़र छा हूंदो अंदाज़ो लगाए तो उन वक्त मंजर छा हूंदो जॾहिं इमाम हुसैन सवाल करण लाइ बीठो हुजे अली उल मुर्तज़ा शेर खुदा जवाब ॾियण लाइ वेठो हुजे सोने हुसैन जो पहिरो सवाल ॿुध पंहिंजे दिल पर बाबा के अर्ज़ो करे बाबा जी मुंहिंजा बचड़ा थोड़ो अरबी में पढ़ा पोइ तर्जुमो कयां हाथ हाथ जद्दक का जद्दी ओ मुझा बाबा मुखे जवाब दे त जेड़ो मुझो नानो रब मुखे ॾिनो आ ॿुधा तुंहिंजो नानो अहिड़ो आहे या कोन्हे को मुखे रब नानो उहो ॾिनो आ जेको इमामुल अंबिया मुझो नानो उहो आ जेको सरदारुल अंबिया ओ मुझा बाबा अली अली उनखे चइबो आहे जंहिं वटि हार मञण जो तसवुरी को न हूंदो आहे सोने अली उल मुर्तज़ा शेर खुदा निहारे पंहिंजे लखते जिगर ॾे मुर्की फरमायो बचड़ा बेशक तुंहिंजे नाने जहिड़ो मुंहिंजो नानो नाहे तुझे नाने जेड़ो मुझो नानो नागे सुने हुसैन मुर्की चयो बाबा बियो सवाल हाणे सिंधीअ में अॻिते ॿुधाईंदो वञा तव्हां जे लाइ आसानी थी पवंदी बाबा बियो सवाल जी बचड़ा पुछ हाथ अबाक का अब्बी ओ मुझा बाबा बियो मुझो सवाल त जेड़ो रब मूंखे बाबो ॾिनो आ ॿुधा तुंहिंजो अहिड़ो बाबो आहे या कोन्हे सुने अली उल मुर्तज़ा शेर खुदा निहारे पंहिंजे बचड़े ॾे फरमायो बचड़ा तुंहिंजे बाबे जहिड़ो मुंहिंजो बाबो नाहे तुंहिंजे बाबे जहिड़ो मुंहिंजो बाबो अजीब मंज़र आहे फर्शते मदीने तैयबा में अब्बे पुट जे दरमियान गुफ्तगू हली रही आहे अर्श जा मलाइक मंज़र ॾिसी मरहबा करे रहिया सुने इमाम अली मकाम 3 नंबर ते सवाल कयो ओ मुझा बाबा जी मुझा बचड़ा अल्लाह जे ज़ात जेका मुखे माउ ॾिनी आ जेका मुखे माउ ॾिनी आ जन्नत जे औरतुनि जी सरदारा बतूल उन जो लक़बा बाबा ॿुधाए तुंहिंजी अहिड़ी माउ आहे या नाहे हजरत अली उल मुर्तज़ा शेर खुदा करमुल्लाह वजहुल करीम निहारे चयो त बचड़ा तुझे मां जड़ी मुंहिंजी मां नाहे तुझे मां जड़ी मुंहिंजी मां नाहे इमाम हुसैन साईं चौथो सवाल कयो ओ मुझा दिल पर बाबा आखिरी सवाल थो कयां मुझो भा अल्लाह जे महबूब उनके जन्नत जी सरदारी अता कई आ ॿुधाए त मुंहिंजे भा हसन जहिड़ो तुंहिंजो भाउ आहे या नाहे हजरत अली उल मुर्तज़ा शेर खुदा निहारे बचड़े दे फरमायो बचड़ा तुझे भाउ जहिड़ो मुंहिंजो भाउ ॻाल्हायो मुंहिंजो भाउ हकीकत में बाज़ी मुकमिल थी वई
चईनी सवालन में इमाम हुसैन सुणो खटी वयो पर जंहिंजो नालो अली आ हार मञण जो तसव्वुर भी नथो थी सघे जंहिंजो नालो अली आ हार मञण जो तसव्वुर भी नथो थी सघे सुणे हुसैन खे फरमायो बचड़ा बस या अञा पुछंदे चवे तो बाबा बस पाण फरमाइनि था बचड़ा हाणे हली आ तूं अचे कुर्सीअ ते वेह मां अली तोखां सवाल कया पोइ तूं ॿुधाईंदो वञ मुंहिंजे सुहिणे इमाम अली मक़ाम हुकुम जी तामील कंदे पंहिंजे बाबा साईं जे हुकुम सां उन वक्त जेका शइ हुई अॼु जो नालो कुर्सी वेठा मुंहिंजे सुहिणे अलीअ निहारे फरमायो अना असदुल्लाह तोखे ख़बर आहे त मां अल्लाह जो शेर हां ऐनुल्लाह अल्लाह जी अख वजहुल्लाह असदुल्लाह फातिह खैबर बतूल जो शोहर सुणो अलीउल मुर्तज़ा पंहिंजा लक़ब ॿुधाईंदो वयो सुणो हुसैन ॿुधंदो वयो जीअं सुणे अलीउल मुर्तज़ा लक़ब ॿुधाईंदो रहियो इमाम हुसैन मुर्की चयो ओ बाबा हिकिड़ो मिंट मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो छा इमाम हुसैन चे बाबा हिकिड़ो मिंट मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो सुणे हैदरे करार फरमायो बचड़ा चओ दिलि खे हाज़िर रखी जवाब ॿुधजां इमाम हुसैन पुछो ओ मुंहिंजा बाबा असदुल्लाह ऐनुल्लाह वजहुल्लाह फातिह खैबर बतूल जो शोहर बाबा इहे सभई लक़ब मुंहिंजे बाबे जा या तुंहिंजे बाबे जा इमाम हुसैन फरमायो बाबा इहे लक़ब असदुल्लाह ऐनुल्लाह वजहुल्लाह फातिह खैबर ओ मुंहिंजा दिलबर बाबा मूंखे एतिरो ॿुधायो त इहे लक़ब मुंहिंजे बाबे जा बयान था कयो या पंहिंजे बाबे जा बयान था कयो शेर खुदा फरमायो तुंहिंजे बाबे जा शेर खुदा फरमायो ॻाल्हायो तुंहिंजे बाबे जा इमाम हुसैन सुणो ख़ामोश हाणे हक़ीक़त में त ॻाल्हि पूरी थी वई पर जुमिलो यादि कयो जंहिंजो नालो अली आहे उते हार मौजूद नाहे जंहिंजो नालो अली आहे उते हार मौजूद नाहे मुंहिंजे सुणे हैदरे करार फरमायो ऐ हुसैन जी मुंहिंजा बाबा चङो हे आख़िरी सवाल जो जवाब ॾे जी मुंहिंजा बाबा मुंहिंजे सुणे हुसैन खे अली सवाल थो करे दिलि खोले सवाल ॿुध शेर खुदा फरमायो मुंहिंजो पुटड़ो आहे जंहिंजो नालो हुसैन आहे अगर मुंहिंजे पुट हुसैन जहिड़ो पुट अथई त आणे ॾेखार जॾहिं शेर खुदा इहो सवाल कयो त इमाम हुसैन निहारे मुर्कियो बाबा हुसैन हिकिड़ो ई आहे हुसैन हिकिड़ो ई चचो हुसैन हिकिड़ो ई आहे हा मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जॾहिं हुसैन हिकिड़ो ई आहे हुसैन ॿियो नाहे त यादि रखी छॾिजां काइनात जे अंदर इमामुल अंबिया बि हिकिड़ो ई आहे खातमुन नबीन हिकिड़ो ई आहे बतूल बि हिकु आहे त काबे जो ॼाओ बि हिकु आहे काबे जो ॼाओ बि हिकु आहे बाक़ी हिकिड़ो महबूब रहे तो कहिड़ो जो इमाम हसन वॾी बदकिस्मती आहे जो तमाम इमाम हुसैन सुणे जो ज़िक्र कयो वेंदो आहे मगर सरदार बचड़े इमाम हसन जो ज़िक्र कोन कयो वेंदो आहे दिलि चवे थी मां ईअं न कयां मां त आले रसूल जे दरड़े जो ग़ुलाम हां जेको ग़ुलाम हूंदो आहे उहो पंहिंजे ग़ुलामीअ जो हक़ बि अदा ज़रूर कयो वेंदो आहे सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसाला नारे तहकीक नारे हैदरी हुसैनियत हुसैनियत जिंदाबाद शेर पढ़ा हिकिड़ो थोड़ो
शुक्र अदा कर यार अली दे लालां दा बन जा खिदमतगार अली दे लालां दा बन जा खिदमतगार अली दे लालां दा चो शुक्र अदा कर यार अली दे लालां दा बन जा खिदमतगार अली दे लालां दा बन जा खिदमतगार अली दे लालां दा अल्लाहू अल्लाह अल्लाहू अल्लाह अल्लाहू 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 अल्लाह अल्लाहू अल्लाह अल्लाहू अल्लाहू अल्लाह अल्लाहू अल्लाह चौ ला इलाहा इल्लल्लाह चौ ला इलाहा इल्लल्लाह चौ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह जन्नत तेनू शौक थई ना जन्नत जो जन्नत तेनू मिलवे सी ए रब दी सू 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 दिल में रख ले प्यार अली दे लालां दा दिल में रख ले प्यार अली दे लालां दा बन जा खिदमतगार अली दे लालां दा बन जा खिदमतगार अली दे लालां दा अल्लाहू अल्लाह जिक्र में मज़ो न थो अचे जिक्र कर मौक़ो मिलियो थई वॾो रहमत खे जोशा अल्लाहू 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 अल्लाह अल्लाहू अल्लाह अल्लाहू अल्लाहू अल्लाह अल्लाहू अल्लाह हर घर दे नूर मोहम्मद शाह हर घर दे दरवाजे शाम नू बंद हो दे हर घर दे दरवाजे शाम नू बंद हो दे सदा खुला है सदा खुला आहे सदा खुला दरबार अली दे लालां दा सदा खुला दरबार अली दे लालां दा बन जा खिदमतगार अली दे लालां दा बन जा खिदमतगार अली दे लालां दा अहले सुन्नत जो अकीदो बस सुभान अल्लाह अखियां ताबश अखियां ताबश बावुज़ू में रखदा 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 क्यों करना है करना है जो करना है दीदार अली दे लालां दा करना है अल्लाह करना है दीदार अली दे लालां दा बन जा खिदमतगार अली दे लालां दा
रसूलुल्लाह। सुभान अल्लाह। ठीको रखो महीने जो महीने जो ठीको रख तो के बुधाया त आले रसूल जो शान छा थींदो तो के खोले बुधाया त कुरान पढ़ण वारा तेसे कुरान पढ़ी न तो सगी जैसी मुझे हसन हुसैन के याद न करी खोले बुधाण ला तैयार हां कुरान करीम मां करबला दिखाण ला तैयार हां कुरान करीम मां मैदान करबला इमाम हुसैन इमाम हसन शहादत सब कुछ दिखाण ला तैयार हां लेकिन वक्त महदूद आ इन करे तवील वजन जे बजा मां दिल पर इमाम हसन पाक जो शान बयान कया सुभान अल्लाह जे खड़ बलाए दो हेडो सारो मोकलियो दव हेडो सलात मुझे सईद अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। तवज्जो मुझा दोस्त के जो शान जो इमाम हसन सुञाणो था इमाम हुसैन जो वडो भा जेके इमाम हुसैन पंहिंजो आका सॾे ॻाल्हाए जेके इमाम हुसैन पंहिंजो आका सॾे वक़्तु कोन्हे न त तव्हांखे इहो बि ॿुधायां हा ऐं नोट कयो पूरे महरम शरीफ़ जे अंदर मुंहिंजा दोस्त इमाम कासिम साईं जो शान बयान कयो वेंदो आहे सोने अली अकबर घोट जो शान बयान कयो वेंदो आहे मासूम अली असगर दिलबर जो शान बयान कयो वेंदो आहे घोड़नि पींघनि ताईं शान बयान कयो वेंदो आहे मगर मुंहिंजे दिलबर इमाम हसन सोने खे कुंड ते रखियो वेंदो आहे इहा सच्चाई न आहे इहा सच्चाई आहे त अहले सुन्नत वटि मौजूद अहले सुन्नत इमाम हुसैन पाक सां गॾु इमाम हसन साईं जो शान भी गाईंदो आहे ॿुध त सही त सुणो आहे केर ओहो इमाम हसन तो ही निकाब ए मास्क अजवा तो पातो आ मुझो इमाम हसन पाक हमेशा जेला पंहिंजो चेहरो ढके हलंदो आ फिजा पानी का पुछ उहा फिजा जेका दर्जी गोलिया जे वक्त में इमाम हसन साईं बाहर निकरंदा हन अगर चेहरे मुबारक ता निकाब लगी विदो आ हेडहु वारा हेडे भी विदा हन हेडहु वारा हेडे भी विदा हन राज कहिड़ो आ हकीकत छाहे ऐ मुसलमान गौर सां ॿुध राज कहिड़ो आहे हकीकत छाहे ए जुमलो चवण दे सजण साईं जे दरड़े जे अदना ग़ुलाम खे जुमलो चवण दे कहिड़ो जुमलो थो चवां काइनात जे अंदर कंहिं नबी दावा न कई त मूंडे निहारियो महबूब मुस्तफा जो दीदार थींदो अगर काइनात में का दावा कईया अम्मा बतूल जे बचड़े सरदार इमाम हसन कईया चेहरे दे निहार त महबूब याद ईंदो सुभान अल्लाह इमाम हसन जे चेहरे दे निहारियो वेंदो हुयो त मुंहिंजो मदीने जो ताजदार याद ईंदो हुयो अजीब गाला यकदम मां जंप खाई मक्के जे बाजार में हला जो त मुझे सुने इमाम हसन पाक जने निकाब लहंदो हुयो मखलूक बीवी दी हुई फिजा ड्रोण दींदी ही आका जरा निकाब पायो त रस्तो खुली वने अज तो के बुधाण तो चाहे कायनात जे अंदर तवाफे काबा जडे बंद थियो त कीअं थियो छाजे करे थियो मुझे दिल भर इमाम हसन पाक ऐलान कयो आहे को जेको काबतुल्लाह जे दीदार ला मक्के हले हज करण जे ला मक्के हले मुझे सोने नाना जो यादूं ताज़ू करण जे ला मक्के हले दुनिया संभरी पई जडे दुनिया संभरी पई हलण जो डी आयो भला भला उठ अची वया भलियूं भलियूं नाचूं अची वयूं वाह मुझा दिल भर इमाम हसन सुना निहारे फरमाइन था हलऊं था यार जी याद ताज़ी करण चढ़ी उठन ते हलऊं थी न थो सके
ऐ उठन ते चढ़ण वारो वनी दुनिया जा दीदार कयो मां हसन सां गॾु जेको यार जे दीदार ला हलंदो उहो पेरे पंधड़ो करे हलंदो वञ मके खां मदीनो त ख़बर पवई त पंधड़ो छाखे चइबो आहे गाॾीअ में वेही वेही बि थकिजी पवंदे मगर वाह मुंहिंजा इमाम हसन ऐं हुसैन हिकु दफ़ो न ॿ दफ़ा न 10 दफ़ा न 20 दफ़ा न 25 दफ़ा अगर हज कयो आहे त हसन ऐं हुसैन प्यादल वञी हज कया आहिनि इमाम हसन जॾहिं काफ़िले जो सरदार थी निकितो हूंदो अंदाज़ो लगा जबलन जो हाल छा हूंदो जंगलन जो हाल छा हूंदो मगर वक्त खे मुंहिंजा दोस्त ॾिसंदे मां हिकिड़े धक में मके पाक में तो पहुचा जीअं इमाम हसन सुहिणो जिया इमाम हसन सुनो मताफ में यानी काबतुल्लाह जे तवाफ वारे सहन में अज त तब्दीला उन वक्त मुख्तसर होयो जिया मु इमाम हसन पाक पैर रखियो त जेको जिते तवाफ हुयो ओहो उते ही रुकजी वयो छो रुकजी वयो छो रुकजी वयो राज छो रुकजी वयो तवाफ करण ला मुंह के उघाड़ो करणो हूंदो आहे तवाफ करण ला मुंह के ढकणो कोन हूंदो आहे इमाम हसन पाक जेडी मल पंहिंजो मुंहिंजा दोस्त निकाब लाथो त मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जी तस्वीर जीअं जो साम्हूं आई मके वारनि मुंहिंजे महबूब जी बचपन ॾिठी हुई चीखूं निकिरी वयूं महबूब इमामुल अंबिया त ॾिठोसीं पर अॼु ॾिसो मुझो मुस्तफ़ा वरी पंहिंजे जवानीअ में मोटी आयो छो त इमाम हसन मदीने में जाओ काथे जाओ जवाब ॾियो काथे जाओ मदीने में जाओ हो जॾहिं मके वारनि ॾिठो चीखूं निकिरी वयूं हेॾां वारनि चयो महबूब अची वियो हेॾां वारनि चयो महबूब अची वियो जेके हिजरे असवद खे बोसो पिया ॾियनि जेॾी महिल चुमी ॾींदे ॿुधऊं त महबूब अची वियो इहे चप अॻिते कोन वधिया हितां ई पोइते हटिया त उन पीरीअ जो दीदार कयूं जंहिंजे लाइ दिल सिकंदे सिकंदे पहुती छा मंज़र हूंदो उन वक्त काबे जो छा मंज़र हूंदो उन वक्त हाजिन जो अलगरस अजीब इत्तेफाक उन ही टाइम ते मिस्र जे बाजार मां मिस्र जे शहर मां 11 माण्हू भलन उठन ते चढ़ी करे हज जे इरादे सां उहे बचे मके में पहुता घणा माण्हू ॻाल्हायो घणा माण्हू जॾहिं बि ख़ुशि वक़्तनि जी लिस्ट खुलंदी आहे त या 11 हूंदा आहिनि या 4 हूंदा आहिनि छो त 5 बेड़ो पार 5 कंदा ई उन्हनि जो आहिनि जेके 11 वारा हूंदा आहिनि या 4 वारा हूंदा सुभान अल्लाह इंशाअल्लाह कंहिं ॿिए मौज़ू ते हींअर वक़्तु थोरो आहे मां तवील नथो वञा 11 माण्हू हुजूम ॾिसी करे माण्हुनि खे चवण लॻा हे माण्हू बजाए इन जे जो काबे जो तवाफ़ कनि हे चरिया माण्हू छाजे लाइ गॾु थी विया आहिनि हिकिड़े हंधि न तवाफ़ था कनि न वरी ज़िक्र था कनि न वरी हीअं था कनि न हीअं था कनि जेके सफ़ा मरवा ते डोड़नि पिया उन्हनि जी निगाह बि हेॾे माण्हुनि खे छा थी वियो आहे कंहिं दीवाने चयो हली ॾिस त सही त ख़बर पवई त केरु आयो आहे दीवाने चयो छो त मुंहिंजे इमाम हसन जो चेहरो कंहिं जहिड़ो रब बनायो हो मदीने वारे चओ हसीनन जो हुस्न कयो कुल इकट्ठे मगर महबूब जो चेहरो मथे मथे सवेस जगड़ो गजन भली मैदान अचन पिरीअ सां से भला पुजंदा किथे किथे
रहिजी न वञे 11 घोड़े उठन सवार उन्हनि निहारे पुछो भेघ न कयो मके वारो हुस्न हुस्न खणी कयो थव असां उहो हुस्न वारा शहर जा हूं जे हुस्न खे ॾिसी करे मिस्र जे औरतुनि हथ वढे छॾिया असां उन मुल्क मां आया हूं उन शहर मां आया हूं जंहिंजी गवाही रब क़ुरान करीम में ॾिनी आहे वक़त्तअना अयदीहुन्ना वक़ुलना हाश लिल्लाहि मा हाज़ा बशरा इन हाज़ा इल्ला मलकुन करीम उन मुल्क मां आया हूं उन शहर मां आया हूं जंहिं शहर जो हुस्न रब क़ुरान में बयान करे छॾियो आहे जंहिंजे हुस्न खे ॾिसी करे मिस्र जे हसीन औरतुनि हथड़ा वठे छॾिया इन खां वधीक केर थो थी सघे चवण वारे चयो ओ केर करे पुछण वारा केर न चओ देर न कर हिकिड़ो दफ़ो ॾिस त ख़बर पवई त मिस्र मिस्रा पर मदीनो बि नेठो हे 11 माण्हू पंहिंजे सवारनि तां लथा हलो जीअं आया इमाम हसन पाक जे चेहरे ते जीअं जो निगाह पई जीअं जो इमाम हसन पाक जे चेहरे ते निगाह पई ॾिसंदा वया दिलियूं इहा ई त मुंहिंजे महबूब ॾिसंदा वया दिलियूं खसबियूं वयूं इमाम हसन पाक जे चेहरे ते जीअं जो निगाह पई उते जो उते चेहरे इमाम आली मकाम जो दीदार करे काबे ॾे निहारे सजदे में किरी पिया काबे ॾे निहारे चो काबे ॾे निहारे सजदे में किरी पिया सजदो ॾेई करे ऐ मुंहिंजा दोस्तो ऐ मुंहिंजा प्यारा भाइरो ॻोठ हफ़ीज़ उन्हनि जा जे पट ते वेहण वारो ए इश्क वारो जुमिलो यादि कजो काबे ॾे निहारे सजदो करे मथे निहारे उन्हनि जेके जुमिला चया ॿुधो मथे कंहिंसां ॻाल्हायूं चो रब्बे ज़ुल जलाल सां मथे निहारे चवण लगा ओ मुझा मौला जॾहिं मिस्र जे बाज़ार जे अंदर सुनो यूसुफ पंहिंजो दीदार कराए रहियो हो औरतूं हथ वठे रहियूं हुयूं ओ मुझा मौला ॿुधा त हिन जवान खे कहिड़ीअ जॻह ते लिकाए रखियो हुयई सुभान अल्लाह जॾहिं औरतूं हथड़ा पयूं पंहिंजा वठीन त हिन जवान खे किथे लिकाए रखियो हुई अज़ीज़ान मन उहो मुंहिंजो इमाम हसन मुज्तबा अलैहि सलाम जंहिंजे लाइ मुंहिंजो महबूब मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ही उहो मुंहिंजो बचड़ो हसना जेको बादशाही ॾेई छॾींदो मगर मां मुस्तफ़ा जे उम्मत के खून वहण खां बचाए छॾींदो सुभान अल्लाह इते पूरी थो ॻाल्हि के कयां टाइम मुंहिंजो 11 पूरो थी वियो 12 मिंट साईं मुंहिंजा वरिता पर हाणे उहे 12 मिंट साईं खे ॾियां थो ॻाल्हि पूरी कयां छो त अञा ॻाल्हि पूरी न थी आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ख़बर अथव त सुणे कासिम घोट जे अमड़ जो नालो छा हो मां चारई पासा पे तो न्यारा को ॿुधण लाइ तयार कोन्हे माशाअल्लाह सुभान अल्लाह उम्मे मरवा छा नालो हो कंहिंजी थी हुई या खबर करबला जो शान ॿुधो लेकिन उनजी हक़ीक़त बि ॿुधंदा कयो मां जॾहिं प्रोग्राम ते अचां मूंसां डिमांड कंदा कयो
ॿिए दफ़े इलाइक़े में अचां त मूंसां डिमांड कयो त सुहिणे अली अकबर जी माउ केरु हुई, किथों जी हुई, कीअं शादी थी। सुहिणे ज़ैनुल आबिदीन जी माउ केरु हुई, किथों जी हुई, कीअं शादी थी। हिन वक़्त में सिर्फ़ उम्मे मरवा जी ॻाल्हि थो कयां, छो त इमाम हसन साईं जो ज़िक्र थो पियो हले। कंहिंजो ज़िक्र थो हले? इमाम हसन साईं जो ज़िक्र थो पियो हले। इमाम हसन साईं सां प्यार करण वारो आज़रबाईजान, शहर ॿुधो अथव, मुल्क ॿुधो अथव आज़रबाईजान, पढ़िया लिखिया वेठा आहिनि। हाणे सोवियत यूनियन टुटी चुको नाला, पर आज़रबाईजान अॻु में रियासत हुई। आज़रबाईजान जो जेको उन वक़्त में बादशाह हुयो फज़ील बिन आमिर, नालो यादि कजो, छा हुयो? वरी चओ फज़ील बिन आमिर या मिलदड़ जुड़दड़ नालो फुज़ैल बिन आमिर, अहिड़े क़िस्म जो नालो आहे। उनखे अल्लाह 7 न्याणियूं ॾिनियूं, हिकिड़ो पुटु ॾिनो। न्याणियूं घणियूं? चओ न्याणियूं घणियूं? 7। अल्लाह पुटड़ो हिकिड़ो ॾिनो। यादि रखी छॾियो मुस्लमान, पुट जे ॼमण ते ख़ुशी बेशक कयो, पर जॾहिं न्याणी ॼमे त डबल ख़ुशियूं कयो त मुंहिंजो मुस्तफ़ा राज़ी थी पवे। पुटड़नि खे तालीम बेशक ॾियो, पर न्याणियुनि जो हक़ बि न खाओ, उन्हनि खे बि तालीम ॾियो त मुंहिंजो महबूब राज़ी थी पवंदो। यादि रखी छॾियो, घर में हिकिड़ी औरत जे इल्म वारी आहे, दुनिया जे इल्म वारी आहे, त सॼे घर खे माशाअल्लाह ज़मीन आसमान जे हेठों रही करे, आसमान जे ज़मीन जे मथां रही करे उनखे ज़िंदगीअ जा तौर तरीक़ा सेखारींदी। पर जे न्याणी आलिम आहे त मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जी शरीयत सेखारींदी। पंहिंजे न्याणियुनि खे पढ़ायो, पढ़ाईंदव त जिहाल पवींदी। हिकिड़ी न्याणी छो त 99% बचड़ो पंहिंजे अम्मड़ जे गोद मां सिखंदो आहे। जंहिंजी अम्मा पढ़ी लिखी हूंदी त उन बच्चे खे तैलीम ऐं तरबियत बि अहिड़ी मिलंदी। मुंहिंजा दोस्त, पंहिंजे न्याणियुनि खे सिर्फ़ छोकिरी सम्झी, इहो न सम्झो त मेहूं बसि मेहनि जो खीर ॾुधई मानी पचाए 14 सालनि जी थी, हल पुट तूं शादी कर, उन चयो हक़ न। तलबुल इल्म फरीज़तुन अला कुल्ल मुस्लिम, इल्म जी तलब हर मर्द ऐं औरत ॿिन्ही ते फर्ज़ आहे। बहरहाल मौज़ू खे तवीर न कयां। उम्मे मरवा इमाम हसन सुहिणे जी घरवारी कीअं थी बणिजे। थोरो टाइम वधी वञे, बसि माफ़ कजो, मां वाइदे जी खिलाफ़ वर्ज़ी न कंदो आहियां, ॿिए दफ़े ॻाल्हि कंदासीं भला।